जिला सहारो बनायो है जहान जो निजाम रब्बे जुल जलाल इन तरह ठायो आहे जो हिक माण्हू खे ॿिए माण्हू जे लाइ मददगार ऐं आसरो बणाए पैदा फरमायो। इंसान जी ख़ूबी आहे जो उहो ॿिए इंसान जो दर्द रखण वारो ऐं हमदर्दी रखण वारो हूंदो आहे। जानवरनि में इंसाननि में इहो फ़र्क़ु आहे त जानवर ॿियनि जो दर्द महसूस कोन कंदा आहिनि, पंहिंजे हम जिन्स जो दर्द तकलीफ़ महसूस न कंदा आहिनि। को जानवर तकलीफ़ में हूंदो ॿियो जानवर महसूस न कंदो आहे, पर इंसान में अल्लाह ताला इहा ख़सरत रखाई आहे या ख़ूबी रखाई आहे हिकिड़ो इंसान ॿिए इंसान जे दर्द तकलीफ़ खे महसूस करे सघे थो। इन जे करे अल्लाह ताला हिकु उसूल क़ाइमु फरमायो आहे त वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। हे मुस्लमानो, तव्हां सभई गॾिजी अल्लाह जी रस्सी खे मज़बूती सां पकड़ियो, माना सचा मुस्लमान बणिजी वञो, ईमान वारा बणिजी वञो, सभु दीन में दाख़िल थी वञो। उन खां बाद में वला तफर्रकू, विछड़ न थियो, हिक ॿिए खां जुदा न थियो, अलॻि अलॻि न थियो, फितरनि में पइजी वेंदो। जे जुदा थींदो, हिक ॿिए खां छिटी वेंदो, जुदा थी वेंदो, धार थी वेंदो, त तव्हां फितननि में पइजी वेंदो, बर्बादी में पइजी वेंदो। क़ुरान मजीद में ॿी जॻह ते अल्लाह ताला थो फरमाए जेकॾहिं तव्हां हिक ॿिए खां जुदा थी वेंदो तव्हांजी हवा निकिरी वेंदी, यानी क़ुवत ख़तम थी वेंदी, तव्हांजी ताक़त जेका आहे उहा ख़तम थी वेंदी। जेकॾहिं तव्हां हिक ॿिए में तआवुन करण वारा, हिक ॿिए जा मददगार, हिक ॿिए जा हथ ॾोखी थींदो, अल्लाह ताला तव्हांखे मज़बूत बणाए छॾींदो। ऐं साईं खे फरमायो अल मुमिन लिल मुमिन कल बुनियान, हिकिड़ो मोमिन ॿिए मोमिन जे लाइ हिकु दीवार जे मिसल आहे। दीवार जे मिसल आहे। कीअं? यशुद्दु बादुहु बादन वशब्बत बैन असाबिही, जीअं हिकिड़ी सिर ॿी सिर में गॾिजी दीवार ठहंदी आहे, हिकिड़ी सिर ॿी सिर सां गॾिजी दीवार ठहंदी आहे। साईं क़रीबन पंहिंजूं आङुरियूं पंहिंजे ॿिए हथ जे आङुरियुनि सां ईअं मिलाए ॾेखारियो ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वशब्बत बैन असाबिही, वरी पंहिंजूं आङुरियूं ईअं मिलाए गॾाए ऐं साईं फरमायो त मोमिन जे लाइ कीअं मज़बूत हूंदा आहिनि। मुंहिंजे ज़बर नबी हीअं पंहिंजा हथ मिलाए ॾेखारिया। ऐं साईं क़रीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़े मोमिन खे जेकॾहिं तकलीफ़ थींदी आहे त ॿिए मोमिन खे हुनजो एहसास थींदो आहे, ऐं जेकॾहिं उहो कंहिं मुस्लमान मोमिन जी मदद करण जे लाइ वञे, उनजी हाजत रवाई जे लाइ वञे, उनजो दर्द दूर करण जे लाइ वञे, वल अन अमशिया मा अखिन फी हाजतिन अहब्बु इलैया मिन अन अअतकिफ फी हाज़िल मस्जिद, यानी मस्जिद अल मदीनह शहरन। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को माण्हू मुंहिंजी मस्जिद नबवी में महीनो पूरो एतिकाफ़ वेहे, पूरो महीनो एतिकाफ़ वेहे। हाणे मदीना मुनव्वरा जे हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ ॿिए दुनिया जी हीअ गफ़ारी मस्जिद आहे, हिन में तव्हां 50,000 ॾींहं एतिकाफ़ वेहो। मदीना मुनव्वरा मस्जिद नबवी जे हिकिड़े ॾींहं जो एतिकाफ़ हितां जे 50,000 ॾींहं जे एतिकाफ़ खां वधीक भलो। साईं क़रीबन फरमायो को बि हिन मस्जिद नबवी में को माण्हू महीनो एतिकाफ़ वेहे त मूंखे इन खां वधीक इहा ॻाल्हि वणंदी आहे त अमशिया मा अखिन फी हाजतिन, के मुस्लमान भाउ जी मदद जे लाइ तव्हां हुन सां गॾिजी हलो, मूंखे इहो इन एतिकाफ़ खां वधीक ॻाल्हि पसंदि आहे। सुभान अल्लाह। असांजे दिलबर नबी खे त इहा शइ वणे थी। असां मुस्लमान चाहियूं असांखे हले कहिड़ी शयूं पसंदि अची वियूं, असांजा ख़्याल हले कहिड़े पासे हलिया विया आहिनि। असांजे नबी जी पसंदि इहा आहे त मोमिन जो ख़ैर ख़्वाह ऐं मददगार बणिबो आहे। ऐं साईं क़रीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्न लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल ख़ल्क़न ख़ल्क़हुम लिहवाइजिन नास, अल्लाह ताला माण्हुनि में कुझु अहिड़ा इंसान पैदा फरमाया आहिनि जिन जी ड्यूटी अल्लाह इहा लॻाई आहे त उहे ॿियनि मुस्लमाननि जी मदद करण वारा, उन्हनि परेशानी लाहिण वारा हूंदा आहिनि। यफ़्ज़उ नास इलैहिम फी हवाइजिहिम, माण्हू पंहिंजूं परेशानियूं खणी उन्हनि वटि ईंदा आहिनि, पंहिंजा दर्द खणी उन्हनि वटि ईंदा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जे ज़रिए उन्हनि जी परेशानी लाहे छॾे। सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां वटि तव्हांखे अल्लाह उहिदो ॾिनो आहे, को मुस्लमान जी ख़ैर ख़्वाही वारो मनसब ॾिनो आहे, त अल्लाह जो हबीब फरमाए इहो तव्हां न आहियो, अल्लाह तव्हांखे चूंडे हिन कुर्सी ते वेहारियो, उनजो क़दुरु कयो, उनजो ख़्यालु कयो। सईदना इमाम आली मक़ाम इमाम शहीद करबला सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु वरदा फरमाए
अल्लाह ताला जेकॾहिं तव्हां ॾे को हाजतमंद मोकिले थो, तव्हां उनजे हाजत रवाई कयो। जेकॾहिं तव्हां उन्हनि जी हाजत रवाई न कंदो त अल्लाह तव्हांखे हटाए, इहो मनसब तव्हां खां खसे फुरे उन माण्हू खे ॾींदो जेको अल्लाह ताला जे बानी सां ख़ैरख़्वाही करण वारो। तव्हां ॾिसो न, जेके ज़ोर ज़बरदस्ती करण वारा आहिनि, ज़ुल्म ज़्यादतियूं करण वारा आहिनि, घणो वक़्तु कोन हलंदा आहिनि। उन्हनि जी जॻह ते हर वक़्तु जाइ बदिलजी रहंदी आहे। अॼु हिकिड़ो अॻवान लॻो वेठो आहे, सुभाणे ॿियो अची वेंदो आहे, वक़्तु बदिलजंदे नथी थिए, देरि नथी लॻे। मदीने वारे साईं फरमायो, बल्कि सईदना इमाम आज़म मुक़र्रम फरमायो, इहो सबबु इहो आहे जो माण्हुनि जी हाजत रवाई नथा कनि। कुर्सी मिली आहे, मनसब मिलियो आहे, मुस्लमाननि जी ख़ैरख़्वाही मिली आहे, उहे ख़ैरख़्वाही नथा कनि ऐं पंहिंजा मन मस्ती था हलाइनि। अल्लाह ताला उन्हनि खे बदिलाए ॿिया भला माण्हू आणींदो आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू तव्हां वटि हाजत खणी अचे, तव्हां हुनजी हाजत रवाई कयो, मुश्किल कुशाई कयो, त अल्लाह जो हबीब फरमाए, उलाइकल आमिनून मिन अज़ाबिल्लाह, इहे जेके मुस्लमाननि जी हाजत रवाई करण वारा आहिनि, इहे अल्लाह जे अज़ाब खां अमन वारा बणिजी विया। सुभान अल्लाह। जेके ॿियनि सां भलाई में तामुल करण वारा आहिनि, ख़ैरख़्वाही करण वारा आहिनि, मदद करण वारा आहिनि, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ लिखी छॾियो आहे, उहे जहन्नम जी बाहि खां अमन वारा बणिजी विया। ऐं अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे त वल्लज़ीन कफ़रू बअदुहुम औलियाउ बअद, काफ़िर हिकिड़ा काफ़िर ॿियनि काफ़िरनि जा दोस्त आहिनि। काफ़िर ॾिसंदव न त उहे हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि। हुक्मरान आहिनि, हींअर आलमी लेवल ते ॾिसो त हे गासिब ज़लील क़िस्म जो इसराइल आहे, ज़ुल्म ॾाढ जबर, जेका शिदत पसंदी चइजे, जेका दहशतगर्दी चइजे, जेको मुस्लमाननि जे लाइ ज़ुल्म चइजे, सो इसराइल करे पियो। कहिड़ी ज़्यादती मुस्लमाननि सां, उतां जे माण्हुनि सां आवाज़ मुस्लमान न सम्झो, इंसान त सम्झो न। उन्हनि सां इसराइल केॾी ज़्यादती कई आहे, उन्हनि जा बच्चा शहीद कया विया, सगीर कबीर नंढा वॾा, इबादत खाना मस्जिदूं शहीद कयूं वियूं, मुस्लमाननि जो रत वहायो वियो, हिकिड़ी कतार में सवे मुस्लमाननि जा लाश पिया आहिनि। सियारे जी सख़्तु मौसम गुज़री ऐं उन्हनि खे बिना घर जे माण्हू सर्दी जे करे शहीद थी विया। सख़्तु सर्दी, असां हिते थोरी थधी हवा लॻी आहे त 12 खां मुसला खणी अंदरि अचे वेठा आहियूं त सीधो लॻे। सख़्तु सर्दी में उहे मथां बरसाति थी पवे पई, मुस्लमान ऐं बेराहो बेयारो मददगार अकेला तन्हा वेठा आहिनि, उन्हनि जी को सार संभाल लहण वारो न आहे। ऐं हे ज़ालिम जाबिर इसराइली ख़बीस इंसान उन्हनि जे मथां, उन्हनि ग़रीब मिस्कीन जे मथां बमबारी करे उन्हनि जो रत था वहाइनि। ऐं सॼी दुनिया ॾिसो उन्हनि ख़बीसनि खे चवनि त नथा, पर उन्हनि जा मददगार लॻा वेठा आहिनि। ज़ालिम जाबिर अमरीका उन्हनि जी ख़ैरख़्वाही जे लाइ उन्हनि खे इमदाद थो ॾे, लखे अरबे डॉलर उन्हनि जी इमदाद थो ॾे। तव्हां हे बम वठो ऐं मुस्लमाननि जे मथां उछलायो, लुबनान ते उछलायो, फ़लस्तीन ते उछलायो, सूरिया ते उछलायो, हिक ॿिए जी मदद कंदा। हेॾां बर्मा में मुस्लमाननि जो रत वहायो वियो, कुझु साल अॻु जी ॻाल्हि आहे, एतिरो मुस्लमाननि जो रत वहायो वियो। हेॾे पासे में हिंदुस्तानी वेठा आहिनि जा मुशरिक, उन्हनि हमदर्दी त न ॾेखारी, पर माॻियां उहे जेकॾहिं उन्हनि जे सरहदुनि में टपी पिया अचनि त मुस्लमाननि खे पिया क़तल कनि, उन्हनि खे शाबाशी कयनि, भली मुस्लमाननि जो रत वहायो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, वल्लज़ीन कफ़रू बअदुहुम औलियाउ बअद, काफ़िर काफ़िरनि जा दोस्त आहिनि। छा काफ़िर पंहिंजी कुफ्र में दोस्ती निभाए सघनि था? असां मुस्लमाननि सां मुहबत नथा जताए सघूं? असां पंहिंजे मोमिन मुस्लमाननि जा मददगार नथा थी सघूं? अल्लाह ताला तो फरमाए, मदीने वारे साईं फरमायो त वल्लाहु फी औनिल अब्द मा कानल अब्द फी औनि अखीह, जेको के मुस्लमान जी मदद में हूंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त वरी उन जो मददगार ऐं ख़ैरख़्वाह बणिजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। तव्हां जेतिरो वक़्त के मुस्लमान जी मदद में हूंदो, अल्लाह वरी तव्हां जी मदद में हूंदो। सुभान अल्लाह। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मसलुल मुमिन फी तवादिहिम व तराहुमिहिम व तआतुफिहिम फी मसलिल जसद। मदीने वाले साईं फरमायो, मुस्लमान बे मुस्लमान जे लाइ मोहब्बत रखण में, रहम करण में, हमदर्दी रखण में, हॾॾोखी रखण में हिकिड़े जिस्म जे मिसल आहे। मसलुल जसद, हिकिड़े जसद वांगुरु आहे, हिकिड़े जिस्म वांगुरु आहे। इज़ा इश्तका मिन्हु उद्वन तदाआ लहू साइरुल जसद बिस्सहर वल हुमा। मदीने वाले साईं फरमायो, जॾहिं जिस्म जेके हिक उज़वे में सूर थींदो आहे त सॼो उज़वो सॼो जिस्म बेचैन थी वेंदो आहे। हथ में सूर थिए
त इंसान जो सॼो जिस्म बेचैन थी वियो आहे। अखियुनि में सूर पवे, सॼे जिस्म खे निंड न ईंदी। कन हिकिड़े कन में सूर पवे, नो गावली चोटी में माण्हू बेचैन लॻो पवंदो आहे। नबी साईं फरमायो दुनिया जे कंहिं बि हिसे में को हिकिड़ो मोमिन परेशान थींदो आहे। वेठो फ़लस्तीन में मुस्लमान आहे, परेशान आहे। पाकिस्तान में मातरी जी कुंड ते वेठो को मोमिन आहे, उनजे दिलि में दर्द जानी अल्लाह मुंहिंजे मुस्लमान भाउ खे तकलीफ़ आहे, मुंहिंजा मौला मुंहिंजे मुस्लमान भाउ जी मदद फरमा। यादि रखो नबी साईं मोमिन जी निशानी ॿुधाई आहे। जेकॾहिं तव्हांजी दिलि में के मोमिन जे लाइ दर्द नथो उथे, तव्हांजे दिलि में उनजे लाइ को मुस्लमान खे तकलीफ़ में ॾिसो, तव्हांखे मोमिन खे अज़ियत में ॾिसो, ॾुख में ॾिसो, उनखे दर्द में ॾिसो, ऐं तव्हांखे उनजे लाइ हमदर्दी पैदा न थिए। तव्हांजी दिलि एॾी सख़्त आहे जो उन तकलीफ़ दा मुस्लमान खे, उन दर्दमंद इंसान खे ॾिसी तव्हांजी दिलि में मोहब्बत पैदा नथी थिए, हमदर्दी जो जज़्बो नथो जागे। अल्लाह जे हबीब फरमाए तव्हां मोमिन न आहियो, तव्हांजे दिलि में ईमान न आहे। मोमिन जी निशानी इहा आहे जो मदद करे न करे पर हमदर्दी ज़रूर जागे। अल्लाह जे मूं वटि वसीलो हुजे हा त पंहिंजे मुस्लमान जी मदद करे ॾेखारे। कान सम्झ में आई या कोन आई? जेकॾहिं चाहियो था तव्हांजो नालो ईमानदार में लिखियो वञे त तव्हां पंहिंजे दिलि में तआवुन अलल बिर्र वारी आदत पैदा कयो। नेकी में हिक ॿिए जी मदद करण में, ख़ैर ख़्वाही में, हददोखी में हिक ॿिए जी मदद कयो, अल्लाह ताला वरी तव्हांजो मददगार थी वेंदो। रब शाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे हमदर्दी जो जज़्बो नसीब फरमाए। मुझे लाली दुआ घुरी